अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिहिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बाआवाज़े बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन जमाल मुहम्मदिन कमाल मुहम्मदिन आमाल मुहम्मदिन अक़वाल मुहम्मदिन अहवाल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। तिलावत मुहम्मद, इबादत मुहम्मद, इमामत मुहम्मद, दियानत मुहम्मद, सदाकत मुहम्मद, अदालत मुहम्मद, सखावत मुहम्मद, शुजाअत मुहम्मद। इबादत, इमामत, दियानत, सदाकत, सियासत, अदालत, सखावत, शुजाअत मुहम्मद।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन शरफैन मुहम्मदिन उरबैन मुहम्मदिन तहतैन मुहम्मदिन रिजलैन मुहम्मदिन उज़ुनैन मुहम्मदिन ऐनैन मुहम्मदिन उहुद हुनैन मुहम्मदिन हसन हुसैन मुहम्मदिन उहुद बद्र मुहम्मदिन उहुद बद्र मुहम्मदिन ज़ोहर असर मुहम्मदिन इशा फज्र मुहम्मदिन लैलतुल क़द्र मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुझा खुदा मुझा खुदा मेरो बंदो गंदो तुझो बंदो लेखा कंदे त लुढ़ी वींदुम कर खता उन वारो बंद खंधो रब कहड़ो कंदे संधो साईं हिन सराज सां सादी किस्मत लकी हो गई सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गए सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई। काहमा कमदु न थे तुड़े कुरिया चाढ़े गरो अकमा अबो न थे तुड़े फुटिया झले फर पराओ पंजो न थे तुड़े लुटे देश घर पीर मां परवरो न थे हुजे केडो बे ताकतवर भिट जो घोट लतीफ हुजे तुड़े हलियो वने सिर तब साथ उडबो सच जो वया जवान जुए मां अदा भाड़न बधा मोड़ वया जवान जुए मां अदा भाड़न बधा मोड़ वया जवान भाड़न मथा भित कावन विधि केरे अहड़ा डिठा मुंह खोड़ अदा इन गाढ़े बोड़ लजाई लज जवानन जी शहीद तो शहीद है शहीद की हयात है शहीद तो शहीद है शहीद की हयात है शहीद की हयात है शहीद की हयात है ममात भी हयात है शहीद का जो खून है वो कौम की ज़कात है। काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ हाज़िरीन जमात ए मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों भाइरों बुजुर्गों चूँकि टाइम भी मुख्तसर है हिकिड़ो प्रोग्राम मां करे आऊं न जुमो काथे पहुचणो आहे बहरहाल मुंहिंजी हाज़िरी तव्हांजी तशरीफ़ आवरी मुझो अचण तव्हांजो अचण मुझो ॿुधाइण तव्हांजो ॿुधण दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व ताला पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए। तफसीली जो बयान थींदो मुज्तहिद आलम दीन उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं मीर मोहम्मद मीर अकवारा वो पहुंची चुका आहिनि। तफसीली गुफ्तगू उन्हनि जी थींदी। मर्द कलंदर मर्द मुजाहिद उस्तादुल उलमा हज़रत साईं मुफ्ती दाऊद साहब जन जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते माइटरनि जे दावत ते पहिरियों मरतबा मुंहिंजो अचणु थियो आहे। अल्लाह तबारक व ताला समूरनि जो अचणु वेहणु सम्झणु सम्झाइण रब साईं पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। सब जो आमीन। अव्हां खे मालूमात आहे मुहर्रमुल हराम जो महीनो हले पियो। मुहर्रमुल हराम जे महीने में तव्हां असांजी गॾिजाणी हिन क़ुरान वारी कचहरी में थी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 13 साल नमाज पढ़ी आहे।
9 साल इमामुल अंबिया रोज़ा रखा, 23 साल मुहम्मद कुरान पढ़ियो ऐं हज़रत उमर जो फातिह भी कुरान हुआ। तव्हां असांजी गरजाणी न कुरान वारी कचहरी में थी आहे, जंहिं बि जॻह ते अल्लाह जो कुरान हलंदो आहे उते रब जी रहमत वॾ फुड़े मींहं जीअं वसंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा हिकिड़ा इस्मी कमाल आहिनि, हिकिड़ा जिस्मी कमाल आहिनि ऐं पाक नबी मुहम्मद अरबी जा हिकिड़ा इल्मी कमाल आहिनि। ऐं वॾे में वॾो जेको असांजे नबी साईं जो इल्मी कमाल आहे उहो अल्लाह जो कुरान। ऐं इन मुहर्रमुल हराम वारे महीने में वॾा वॾा वाक़िया पेश आया। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ने मिट्टी के जमो फरमायो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के मलाकन सजदो कयो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो हजरत आदम पैगंबर जे मथे ते अल्लाह तबारक व तआला खिलाफत जो ताज रखियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो हजरत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छी जे पेट मों निकतो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा। हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो बेड़ो पानी जे कुनन मां तरंदो तरंदो जूदी जबल ते पहुतो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के एज़ाज़ नबूवत मिलियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत मूसा पैगंबर पंहिंजी क़ौम वठी करे किनारे ते पहुतो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। नज़र कजा फिरौन बर्बाद थियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। कारून बर्बाद थियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी हजरत अम्मा खदीजा सां निकाह कयो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत अम्मा जवेरिया जी वफ़ात, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत अबू बकर सिद्दीक़ साईं मुनकरी ने ज़कात के पादर हया, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत उमर साईं जी शहादत, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत उस्मान के सरे इक़्तिदार मिलियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु के मनसबे खिलाफत मिलियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत हसन साईं हजरत अमीर माविया सां सुलह कयो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु हजरत अम्मा फातिमा सां निकाह कयो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। इमाम तहावी जी वफ़ात, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत अल्लामा अनवर शाह कश्मीरी जी वफ़ात, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। मुहद्दिस कबीर अबू दाऊद जी वफ़ात, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। ज़ियाल हक़ बर्बाद थियो, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। हजरत हुसैन इब्न अली जी शहादत, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। अॼु खडवारी कल्होड़नि जे ॻोठ में जलसो आहे, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। नारे तकबीर, नारे तकबीर। इन मुहर्रमुल हराम जे महीने में वॾा वॾा वाक़िया पेश आया। हजरत उमर रज़ियल्लाहु तआला जी शहादत, तॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो। अल्लाह अकबर कबीरा। उमर तुंहिंजे मक़ाम तो मां कुर्बान वञा। नज़र कजां असां हजरत अबू बकर के भी मञण वारा, हजरत उमर के भी मञण वारा, हजरत उस्मान के भी मञण वारा। अली त चओ अली आहे, चओ न सुभान अल्लाह। पोइ अक्सर असांजा दोस्त चवंदा रहंदा आहिनि से वहाबी हजरत अली के न मञींदा दी। रब मुहम्मद जो कसम आहे मुंहिंजे हथ में क़ुरान आहे। नज़र कजां चो अली अलिया हक़ जो वलिया शेरे जलिया, न कर नफ़रत हेॾे हलिया। जे तोॾे बि हैदर अली अलिया त हेॾे बि हैदर अली अलिया। चो अली अलिया हक़ जो वलिया शेरे जलिया, अली हाजिया अली काज़िया अली दिलबरा अली रहबरा फातिह खैबरा अली आलिमा अली हाफिज़ा अली कारिया अली मुहक्किका अली मुदक्किका अली गाज़िया अली काज़िया अली चो कुरान वारो आ। चो न सुभान अल्लाह। असां हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु भी मञण वारा कि हजरत अली जे मक़ाम के सारायो आ। चो न सुभान अल्लाह।
सुन्नियां दा अकीदा है, सुन्नियां दा अकीदा है साडा पीर अली हैदर। सुन्नियां दा अकीदा है, सुन्नियां दा अकीदा है साडा पीर अली हैदर। ओ साडे चेहरे दसदे ने ओ साडा शेर अली हैदर। चौन सुबहान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। अदा हजरत अबू बकर उमर उस्मान अली के भी मनण वाला, पर उमर तुझे मकाम तो मां कुर्बान वञा। चौन सुबहान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। नजर कजा अज तमा के इस्लाम जी जरूरत आ, पक्कन के नौजवानन के शहर वारन के बहराड़ी वारन के इस्लाम जी जरूरत आ। उमर तुझे रोब तो मां कुर्बान वञा, तो इस्लाम के जो उमर जी जरूरत आ। नजर कजा जॾहिं पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जो मको छॾींदो पियो आहे, पर हज़रत उमर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जो मको छॾींदो पियो आहे, त हज़रत उमर ज़ाहिर ज़ुहूर ऐलान थो फरमाए। हाणे सवाल थींदो पियो आहे, हज़रत उमर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जो मको छॾींदो पियो आहे, हज़रत उमर ज़ाहिर ज़ुहूर ऐलान थो फरमाए, पर इमामुल अंबिया मुहम्मद अरबी मको छॾींदो पियो आहे, छुपी करे मको छॾींदो पियो आहे। पोइ सवाल आहे एतिराज़ आहे, हज़रत उमर बहादुर आहे या असांजो नबी मुहम्मद अरबी बहादुर आहे? मुंहिंजे वरड़नि जो अक़ीदो आहे, मुंहिंजे जमात जो अक़ीदो आहे, मुंहिंजे बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे, काइनात जा इंसान गॾु करे पर मुहम्मद जो मक़ाम मथे आहे। चौन सुबहान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। तव्हां असांखे उहो नबी मिलियो आहे जेको इज़त में आला, अज़मत में आला, सिफ़त में आला, इफ़त में आला, जलवत में आला, खिलवत में आला, जलाल में आला, जमाल में आला, कमाल में आला, शान में आला, उन्वान में आला। मुहम्मद अरबी कुरान में भी चो आला ही आला। चौन सुबहान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। हजरत उमर पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जो वो सहाबी रसूल नजर कजा अल्लाह जो नबी आहे। हजरत सुलेमान पैगंबर जंहिंजी ज़मीन ते हुकूमत आहे, हजरत उमर जी ज़मीन ते हुकूमत आहे। हजरत सुलेमान नबी जी बाहि ते हुकूमत आहे, हजरत उमर जी बाहि ते हुकूमत आहे। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। उमर तुंहिंजे मक़ाम तो मां कुर्बान वञा। अल्लाह जो घर मस्जिद नबवी आ, खुतबो ॾियण वारो मुझे मोहम्मद जो यार जो उमर। नारे तकबीर, शान उमर, शान हजरत उमर। हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नु खुतबो ॾींदो पियो आहे। ज़मीन में ज़ुल्ज़ुलो आयो, हजरत उमर चवंदो पियो आहे जेकरे ओ ज़मीन उमर तुझे मथा ना इंसाफ़ी कया तोखे लुॾण जो हक़ आहे। जेकरे उमर तुझे मथा अदल इंसाफ़ कयो तो के लुॾण जो हक़ ही ना आहे। रब मुहम्मद जो कसम सजूं साल गुज़री आ, पर अॼु ताईं मुहम्मद जे मदीने में ज़ुल्ज़ुलो ना आयो आहे। यो हजरत उमर पर जॾहिं हजरत उमर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हजरत उमर कलमो पढ़ियो आहे। हिकिड़ो मां अव्हांखे ॻाल्हि ऐं मौज़ू सम्झायां। हजरत उमर जॾहिं मको छॾींदो पियो आहे, हजरत उमर ज़ाहिर ज़ुहूर ऐलान थो फरमाए, पर इमामुल अंबिया मुहम्मद अरबी लिकी करे मको छॾींदो पियो आहे। हिते असांजे मुहम्मद अरबी जो इल्मी कमाल आहे। जेकरे असांजो नबी मुहम्मद अरबी सरियाम मको छॾनि हा त छॾे सघनि पिया। जेकॾहिं ताक़त वारे अंदाज़ में मको छॾनि हा, इहा ॻाल्हि उम्मत जे मथां लागू थी पवे हा। अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजे मुहम्मद खे पतो उमर जहिड़ा ॾाढा जेकॾहिं दीन इस्लाम जे करे वतन छॾिणो पवे, उमर जहिड़ा ॾाढा त निकिरी वेंदा। ग़रीब काॾे वेंदा, अबोज काॾे वेंदा, लाचार काॾे वेंदा। पाक नबी इमामुल अंबिया लिकी करे मको छॾे चो ग़रीबनि जी रहनुमाई फरमाई। चौन सुबहान अल्लाह। उमर तुझे मकाम तो मां कुर्बान वञा। के उमर जे लाइ हीअं चयो आहे, चो सुबहान अल्लाह। अरे यारो मुबारक हो, अरे यारो मुबारक हो, उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मांगा था मैंने, खुदा से मांगा था मैंने, दुआओं का जवाब आया। उमर इब्ने खत्ताब आया, आया है तो आने दो, बिछा दो पल के राहों पर।
आया है तो आने दो, बिछा दो पर के राहों पर। वो पहला सा नहीं लगता, करो शक ना निगाहों पर। उम्र आया है न जाने को, खुदा का इंतखाब आया, उमर इब्ने खत्ताब आया। चौन सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। हजरत उमर तुझे मकाम तो मां कुर्बान वन्या। इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जी कतियानिया, जनाब जिब्रील पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबिया। हजरत अम्मार बिन यासर तुझे मकाम तो मां कुर्बान वन्या। रहमत वारे नबी मोहम्मद करीम जी जो कचहरिया, जिन रहमत जो जिक्र भी कुरान में आ। चौन सुभान अल्लाह। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चौन सुभान अल्लाह। मुझे मोहम्मद जो सहाबिया हजरत अम्मार बिन यासर तुझे मकाम तो मां कुर्बान वन्या। मुझे मोहम्मद के अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वन्या। अज तमा पांजे यार उमर जो मकाम बयान कयो तमा बुधा। मुझे मोहम्मद अरबी फरमायो अम्मार बिन यासर अज तू मां मोहम्मद का वो सवाल कयो आ जेको जिब्रील मां मोहम्मद का कयो हो। चौन सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब जिब्रील के चौंदो पियो। इमाम अल अंबिया फरमाए जिब्रील अजो मां मोहम्मद अरबी जे यार उम्र जो मकाम बयान फरमा। मां मोहम्मद अरबी बुधा। जनाब जिब्रील मुझे मोहम्मद का पुछंदो पियो सोहना हजरत नूह नबी जी उम्र केतरिया। मुझे मोहम्मद अरबी फरमाए जिब्रील तोखे त पतो आ सोहना तो मोहम्मद अरबी जे नबूवत वारे मुहम्मद मुबारक में बुधन पियो चाया। अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो जिब्रील नूह नबी जी उम्र 950 साल। अल्लाह अकबर कबीरा। जनाब जिब्रील चौंदो प्या सोना तुझे यार उम्र जो मकाम मां बयान फरमाया। नूह नबी जे उम्र जेतरा साल पूरा थी वेंदा पर तुझे यार उम्र जो मकाम न घुटंदो। चौन सुभान अल्लाह। इन्हीं हजरत उमर जी भी शहादत मुहर्रमुल हराम जे महीने में। अल्लाह अकबर कबीरा। हजरत हुसैन इब्न अली जी शहादत भी मुहर्रमुल हराम जे महीने में। अल्लाह तबारक व तआला शहीद जे मकाम के सारायो। खोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वला तकुलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। चौन सुभान अल्लाह। अल्लाह ने पांजे कुरान में दो फरमाए वला तकुलू न चो अल्लाह सा न चो लिमन युक़तलु जेके कत्ल थी विया फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में। अल्लाह उनके सा न जो रब से फरमाए अमवात उनके मोल न जो फरमाए बल अहया वला किल्ला तशऊरून। चौन सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला शहीद मकाम के कुरान में सार आयो। असा हजरत इमाम हसन के भी मञण वारा हुसैन के भी मञण वारा। केड़ो हुसैन सुनन जो पीरो हुसैन, ज़ैनब जो वीरो हुसैन, मोहम्मद जी तस्वीर हुसैन, कुरान जो तफसीर हुसैन। चौन सुभान अल्लाह। असा हजरत इमाम हसन हुसैन के भी मञण वारा। पो मां बादन में चौंदो रहंदो हुसैन जो नानो नबीअनि जो सरदार आ, हुसैन जो अबू वलीअनि जो सरदार आ, हुसैन जी अम्मा जन्नत जे औरतुनि जी सरदार आ, हुसैन पाण जन्नत जो शहजादो आ। चौन सुभान अल्लाह। वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया, वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया। हस हस के रा खुदा विच, हस हस के रा खुदा विच सर जान है कटाया।
वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया। हसनैन जो तुहे को छा सारो आ जग दीवानो। हसनैन जो तुहे को छा सारो आ जग दीवानो। अरशन ते घुमण वारो, अरशन ते घुमण वारो, सरदार जन जो नानो। हसनैन जो तुहे को छा सारो आ जग दीवानो। हैदर अजन जो बाबो जी जल बतूल जरा। हैदर अजन जो बाबो जी जल बतूल जरा। पीघे में जन खिलो दे तन ते दिना पहरा। इन खानदान जी कीमत, इन खानदान जी कीमत जाने ही छा समानो। हसनैन जो तुहे को छा सारो आ जग दीवानो। चौन सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी मस्जिद नबी मोनिकदा। अल्लाह अकबर कबीरा। हजरत अम्मा फातिमा तैयबा ताहिरा आलिमा जाहिदा। हजरत अम्मा फातिमा हयाती मलका बतूल ज़हरा। तहारत आंदा उसूल ज़हरा। मकाम खून हुसैन ये है करेगी जन्नत बिराज ज़हरा। चौन सुभान अल्लाह। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी मस्जिद नबी जे गेट को बाहर निकदा। हजरत अम्मा फातिमा जे घर में ॿारनि जो रोवण जो आवाज़ आयो। इमामुल अंबिया आया तो मां वादन में चौंदो रहंदो आ। न्याणियूं भी प्यारियूं थींदियूं न पर न्याणियुनि जी औलाद भी प्यारी थींदी आ। अल्लाह अकबर कबीरा। तो मां वादन में चौंदो रहंदो आ। अक्सर असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं जेके पुट जी औलाद न आहे इन जो खानदान ख़त्म थी वेंदो। इहा ॻाल्हि ग़लति आहे। मुंहिंजे मुहम्मद जो खानदान चो वधियो ई न्याणियुनि आहे। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अम्मा फातिमा जे घर आया। इमाम हसन हुसैन रोंदो पियो। इमाम अल अंबिया पंहिंजे नबूवत वारे सीने सां लाहे करे इमाम अल अंबिया दुआ जा कलमात फरमाया। पोइ मां बाज़ार में चवंदो रहंदो आहियां अॼु जो मौलवी दुआ घुरंदो आहे क़बूल पवंदी आहे, देर लॻंदी आहे, पर पाक नबी इमाम अल अंबिया दुआ जे लाइ हथ खणंदा हा त रहमत जा जो वाह वही पवंदा हा। अल्लाह अकबर कबीरा। हजरत इमाम हसन हुसैन के सीने लाए इमाम अल अंबिया दुआ जा कलमात फरमाया। फरमाया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। ए मुंहिंजा अल्लाह जेको ओ मुंहिंजा अल्लाह मां हिननि सां मुहबत पियो कयां। अल्लाह तूं बि मुंहिंजे बतन सां प्यार कजां। ओ मुंहिंजा अल्लाह जेको हसन हुसैन सां प्यार कजे अल्लाह तूं बि उन सां मुहबत ऐं प्यार कजां। मां अॻां खां पुछंदो पियो आहियां इमाम हसन हुसैन जो उस्ताद केरु आहे? मुझो मोहम्मद आ। सही पन्नो आकली यूनिवर्सिटी आ, शाह लतीफ जी यूनिवर्सिटी आ। अज जे नाले वाले स्कूल जो शागिर्द फेल न थींदो आ। इमाम हसन हुसैन जो स्कूल मोहम्मद अरबी वारे में पढ़िया हा। चो न सुभान अल्लाह। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन हुसैन जो उस्ताद आ। डाढा तो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। हजरत इमाम हसन हुसैन जी पालना उन्हीं घर में दिया। केड़ो घर आ? इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी साहब जे कतार में वेठा। चो न सुभान अल्लाह। इन्हीं टेम ते हजरत उस्मान भी वेठो आ। हजरत उस्मान मोहम्मद जे चेहरे में निहारे करे वरी हेठ मुंह करे खिलंदो पियो आहे। वरी उस्मान मोहम्मद जे चेहरे में तकींदो पियो आहे। मुंहिंजो मोहम्मद तो फरमाया उस्मान बार बार निहारे तके मुरकंदो पियो आहे। वाह उस्मान तुंहिंजे नसीबनि तो कुर्बान। उस्मान तुंहिंजे वक़्तनि जो मुक़ाबिलो केरो कंदो? मुंहिंजो मोहम्मद तो फरमाया उस्मान कहिड़ी ॻाल्हि आहे? सोना दिल में ख्याल खणी आयो आहे। प्यालो उस्मान जो हुते, हथ उस्मान जो हुजे, पानी ज़मज़म जो हुजे, पीअण वारो मोहम्मद हुजे।
चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमा उस्मान शाजी तेरा पानी खणिया ज़मज़म जो पानी उस्मान भरे आयो प्यालो उस्मान जो आ हथ उस्मान जो आ पानी ज़मज़म जो आ पीण वारो मुझो मोहम्मद आ बढुक भरे करे मुझे मोहम्मद फरमा उस्मान खुश थे आना उस्मान चौंदो पे आका मां उस्मान तो ॾाढो खुश थी इमाम अल अंबिया फरमा उस्मान अज प्यासो मोहम्मद पियाण वारो उस्मान पर सॼो मैदान लॻंदो पियाण वारो उस्मान हूंदो पियाण वारो मोहम्मद हूंदो पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी जी कचहरियां अवा उलमा का ॿुधो हूंदो अल्लाह अकबर कबीरा आए त मुझे मोहम्मद जो दुश्मन काफरा मोहम्मद अरबी जो अञा कलमो कोन पढ़ियो अल्लाह अकबर कबीरा मुझे मोहम्मद के चवंदो पियो मोहम्मद घर मुझो परे आ घर मुझो दूर आ तो मोहम्मद जे सखावत जो वॾो चर्चो ॿुधो आ नालो ॿुधी मोहम्मद तोॾे आयो आ मांखे सवारी जी ज़रूरत आ इमाम अल अंबिया ऐलान फरमायो जेको हिनखे सवारी ॾींदो मां मोहम्मद अरबी जन्नत जे बुराक जो वाइदो पियो कयां मुझे मोहम्मद जो साहबी हज़रत इबादा बिन साबित रज़ी अल्लाह ताला न उठड़ो काहे आयो अर्ज़ के मुंहिंजा सोना दरवाज़े ते हिकु उठां पर जन्नत जो ज़ामिन मोहम्मद मां काहे आयो चौन सुभान अल्लाह उन्हीं टेम ते इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी उठ उन्हीं साहिल जे हवाले कयो वरी चवंदो पिया मोहम्मद मांखे कपड़न जी भी ज़रूरत आ जेकरे अज जो सखी हुजे हिते का कपड़न जी का मिल त खुलियल कोने वडा ड्रामा कंदो पियो अल्लाह अकबर कबीरा इमाम अल अंबिया वरी भी ऐलान फरमायो बो सहाबी वगो खणी आयो वरी जने खाते जो ऐलान कई उलमा किताब जे अंदर वाक़ियो लिखियो इन सवाल जो जवाब कोन आयो मुझे मोहम्मद जो साहबी हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला उन जे हथ के पकड़े करे चवंदो पियो घबराए ना एड़े दरवाजे पे वठी हलाए जो कदे भी साहिल खाली न ईंदो आ चओ न सुभान अल्लाह ओ कंहिंजो दरवाजो आ दरा हजरत अली जो ॾाढा चओ सुभान अल्लाह सफ़ा वठजी आओ ज़हरा रसूल दी बेटी है ज़हरा रसूल दी बेटी है ज़हरा रसूल दी बेटी है आयशा सिद्दीक दी बेटी है चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत सलमान फारसी हजरत अम्मा फातिमा जो दरवाज़ो खड़कायो मुझे मोहम्मद अरबी जी न्याणी निकरी आए मां वादन में चवंदो रहंदो आहियां ही मीर जी न्याणी आहे ही भोतार जी न्याणी आहे ही चाचे मामे मिटनि जी न्याणी आहे ही सरमाएदार जी न्याणी आहे काइनात जूं न्याणियूं गॾु कर पर मोहम्मद जे रहे तां मां दुनिया जूं न्याणियूं कुर्बान कयां अल्लाह अकबर कबीरा हजरत अम्मा फातिमा जे दरवाज़े ते हजरत सलमान फारसी आयो शाह जी या अहले बैत रसूलुल्लाह अनुतम फी सबीलिल्लाह केड़ो जवाब आयो अल्लाह अकबर कबीरा हजरत अम्मा फातिमा चौंदी पईया सलमाना इमाम हसन हुसैन के टिंडियन जो फाको आ अल्लाह अकबर कबीरा फरमा फातिमा मोहम्मद जी न्याणी आया मुझे दरवाजे ता फकीरो खाली कोन वींदो अल्लाह अकबर कबीरा इज्जत वारो कपड़ो सींद वारो कपड़ो लाए करे हजरत सलमान के मुझे अम्मा दींदी पईया वन फलानी जगह ते शमून यहूदी जो नालो आ उन्हें के चादर विक्रो करे आ गिरवी करे आ अल्लाह अकबर कबीरा हम हजरत अम्मा फातिमा नी चादर जने यहूद जे दरबार में पहुती आ अल्लाह अकबर कबीरा यहूदन जे अखिन में पानी वही आया या उहा चादर आ जे मोहम्मद जे दुश्मन के भी रोण ते मजबूर कयो शमून जे अखिन में पानी वही आयो हजरत सलमान चवंदो पियो छाजे करे रोंदो पियो जे मां पंहिंजे किताबनि में पढ़ियो आहे जेको आख़िरी नबी मोहम्मद ईंदो उन जी न्याणी के फ़कीर जे करे पंहिंजे इज़त वारो रहो जंहिं वटि विकिरो कंदी गिरवी कंदी उहो यहूदी हूंदो उहो बदबख्त यहूदी मां आहियां सलमान देर न कर चादर भी खयूं वञ अटो भी खयूं वञ जल्दी कर मांगे न मोहम्मद अरबी जो कलमो पढ़णो आहे अल्लाह अकबर कबीरा जो इमाम हसन हुसैन जी उहा अम्मा असां हज़रत इमाम हुसैन के भी मञण वारा इमाम लंबिया हीअं फरमायो अल हुसैन मिलगी व अना मिन अल हुसैन
पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो मां मोहम्मद हुसैन मोया हुसैन मां मोहम्मद मोया माना किया जेको क़िबलो मोहम्मद हुआ वो क़िबलो हुसैन हुआ जेको कुरान मोहम्मद हुआ वो कुरान हुसैन हुआ जेको अल्लाह अकबर कबीरा जन्नत में मकान जेको हुसैन जो हुआ वो मकान मोहम्मद हुआ चो न सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी अमा आलमन को पुछजो अज जुम्मे जो ॾींहुं आहे जॾहिं आलम खुतबो ॾींदो आहे विच में वक़फ़ो कंदो आहे बीहंदो आहे उन मौलवी साहब खां पुछा त कयो सही खुतबे जे दरमियान में तव्हां वक़फ़ो छाजे करे कंदा आहियो हिकिड़ो ॾींहुं आहे इमाम अल अंबिया मसन ते वेही करे बयान कंदा बयान मस्जिद जे अंदरि इमाम हसन हुसैन आया इमाम अल अंबिया ईअं सहाबा खे कोन फरमायो इन बच्चन खे मस्जिद मां ॿाहिरि कढो पर इमाम अल अंबिया खुतबे में वक़फ़ो करे इमाम हसन हुसैन के खयो अल्लाह अकबर कबीरा यो वक़फ़ो इमाम मस्जिद में जुम्मे जे खुतबे में इन जे करे कंदा दी जो इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी को साबित आहे जॾहिं इमाम खुतबे वारे टाइम ते वेंदो आहे नज़र कजा इमाम हुसैन जी अज़मत ज़िंदा थींदी आहे मोहम्मद जी सुन्नत ज़िंदा थींदी आहे ओ हिकु हसन ॿियो हुसैन वणी दिल खे वया भई ॾाढा तो सुभान अल्लाह ओ हिकु हसन ॿियो हुसैन वणी दिल खे वया भई वणी दिल खे वया भई वणी दिल खे वया भई ॿुधायां तो सच चए ओ हिकु हसन ॿियो हुसैन वणी दिल खे वया भई कौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा असा उलमा देवबंद वारा अबू बकर जा भी नौकर उमर जा भी नौकर उस्मान जा भी नौकर अली जा भी नौकर हसन जा भी नौकर हुसैन जा भी नौकर हजरत अम्मा फातिमा जी कब्र काथे आ जन्नतुल बकिया में तो के पतो ही ना है हजरत अम्मा फातिमा जे कदमन में जे जवान जी कब्र आ मौलाना ज़करिया देवबंदिया जे फज़ाइल अमाल लिखियो आ 18 साल मोहम्मद जे मदीने में पढ़ायो आ ते उस्मान जे पेरन में जी कब्र आ मौलाना मुज़फ़्फ़र हुसैन कादलवी देवबंदिया अज भी जे बातल जा अगठ टोड़े विदा दी कुराड़ो मौलाना फजल रहमान देवबंदिया कौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा असा हजरत इमाम हसन के भी मनण वाला इमाम हुसैन के भी मनण वाला खासकारी इल्जाम नहण देवबंदी कुरान ते मोहम्मद जा नौकर मां वञा पे एकड़ो मरतबा फुल जलसो होजे गाड़ी रास्ते में खराब थी भई दोस्त वेठा फ्रंट सीट में मां पोयो वेठुम विच ते असा वहाबिन जी टोपी आ पधरी पो परे को ॾिसी कंदो आ सही मांखे लगे त कटड़ू थो मोहरम जो महीनो मुख ॾिसी जवान मातम हलायो सुल्तान कोट जे वेझो पहुता त चेसई आहे कटड़ू पर ने भागो चिड़े कोन थो ऐं मां ॿुधां थो मथां ॿियो नातू ख़ान बि गॾु आहे त मां खिलांसि पोइ वरितो मां त पोयो ॿांह खां हितां सट ॾिनीमांसि त कीअं मुंहिंजो छा थो चए चेसई आए हुन नमूं या खिले थो पियो मुंहिंजो आहियां दवा उन नमूं जवाब ई आहे मां चयो हा चेसई कटड़ू त चिड़ंदा आहिनि मुंहिंजो बा चिड़े उहो जेको इमाम हसन हुसैन खां परे हुजे असां त हुसैनी चेसई देवबंदी वहाबी वरी हुसैनी न दाढ़ी हुजेसि न मुछ मां चयो बा इमाम हसन हुसैन खे सुनत हुई कि न चेसई मुल साहिब कहिड़ी तो ॻाल्हि करे इन्हनि जहिड़ी को सुनत छॾींदो मुंहिंजो तो वटि आहे हाणे मूंखे त दाढ़ी ई चुप थी वियो जो मां वटि सुनत आहे अलहमदुलिल्लाह आलम असां वटि हाफ़िज़ असां वटि क़ुरान असां वटि इतों पतो पियो त असल हसन हुसैनी देवबंदी असां इमाम हसन जा भी नौकर इमाम हुसैन जा भी नौकर फ़र्क़ु इहो आहे तूं दुनिया जे चवण ते मञींदो आहे असां मोहम्मद ऐं मोहम्मद जे यारनि खे ईअं मञीदा आहियूं जे रब जो मिठो क़ुरान चवंदो अॼु अॼु कयो त मिसाल आहे उनजे तरीक़े ते हली ॾेखारे अल्लाह अकबर कबीरा आख़िरी ॻाल्हियूं हज़रत इमाम हसन हुसैन तुंहिंजे मक़ाम तो मां क़ुर्बान वञा हज़रत अम्मा फातिमा ज़हरा पाक नबी इमाम लंबिया हजरत इमाम हसन हुसैन जे चेहरे जे मथा पंहिंजो चेहरो लगाए मोहम्मद मुरकंदो पियो हजरत अम्मा फातिमा चयो मुंहिंजा अब्बा जानी मां त पंहिंजे बचन खे जा सिंगारियो न मुंहिंजे मोहम्मद अरबी हीअं फरमायो हुज़ूर फरमायो इन्नल हसन वल हुसैन इन्नल हसन वल हुसैन रैहानल जन्नह क्यों न सुभान अल्लाह तव्हां के गुलाब जा गुल पार्क में मिलंदा अस्पतालन में मिलंदा स्कूलन में मिलंदा पर मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए हसन हुसैन जन्नत जा गुल थी ॾाढा तो सुभान अल्लाह चल अल्लाह पाक तव्हां जी सुभान अल्लाह भी मंजूर फरमाए चल अल्लाह तबारक व तआला तव्हां जी हाज़िरी मुंहिंजी हाज़िरी रब सी पंहिंजे बारगाह लाइ मंजूर ऐं मक़बूल फरमाए ॾाढा तो सुभान अल्लाह
अल्लाह अकबर कबीरा इमाम हसन हुसैन तव्हांजे मकाम तो मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन साईं कलामुल्लाह जे मथां कुर्बान थियो इमाम हुसैन साईं करबला जे मैदान में न सजदो सॼो आ मोहम्मद करीम जे औरतुनि न पर्दो छॾियो आ चो ॾाढा चो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पोइ इमाम हसन हुसैन जो मां हीअं शान लिखियो आहे ही कल्बो हुसैनिया ही कल्बो हुसैनिया ही जान हुसैनिया आशुकुर मिठे रब जो खानदान हुसैनिया आशुकुर मिठे रब जो खानदान हुसैनिया असा कुटन ते को न नचूं सब घोर हुसैन था छो त पंहिंजे सीनन में सामान हुसैनिया छा सिराज अब्बासी लिखां अज़कार हुसैन जो ओ मुझे शेर जे शायरीअ में उनवान हुसैनिया चो न सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा जो मुहर्रमुल हराम जे महीने में हजरत उमर जी भी कुर्बानी आहे इन मुहर्रमुल हराम वारे महीने में पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी जे ॾोटे हजरत इमाम हुसैन जी भी कुर्बानी आहे तो मां वाज़र में चवंदो रहंदो आहियां लखे रुपया पघार आहे पूरी न आहे इन जे करे पूरी न आहे जो असां अल्लाह जे क़ुरान जी दामन छॾी आहे मां वादन में ॿुधाईंदो रहंदो आहियां हज़रत अबू बकर साईं घणा निकाह कया 4 हज़रत उमर घणा कया 6 हज़रत उस्मान घणा कया 8 पर मौला अली शेरे खुदा 9 निकाह कया घणा बा 9 पर कॾहिं बि बुख जी दां आ वई हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं 6 ॿारनि जो अबो आहे हज़रत उमर साईं 13 ॿारनि जो अबो आहे ते उस्मान 14 ॿारनि जो अबो आहे मुंहिंजो मुर्शिद अली 33 ॿारनि जो अबो आहे पर कॾहिं बि बुख जी दान आई छा जे करे इन जवाननि जे क़ल्बनि में रब जो क़ुरान अॼु अहद कयो त इंशाअल्लाह पंहिंजी ज़िंदगी अल्लाह पाक जे कलामुल्लाह जे मुताबिक़ इमामुल अंबिया मोहम्मद अरबी जे फरमान जे मुताबिक़ गुज़रंदी ऐं इहो बि अज़म कयो त इंशाअल्लाह हक़ जे उलमा जो साथ ॾींदासीं पोइ बा इलेक्शन बि वेझी अथव सम्झो था न हाणे मां ॾिसां थो तव्हांजा कंध थोरा ढरा थियनि पर मुंहिंजा माइट आहिनि ॿेली हुजक बि पहिरियों मरतबा खडवारी वारनि सां पलो पियो आहे हा साईं अॼु कयो त इंशाअल्लाह आलमनि जो साथ ॾींदासीं जान वञे त वञे अगरि क़ुरान जे ख़ातिर जान हली वई त सौदो सस्तो मूंखे अॻिली बलजाती में पंहिंजे पर जा सरदारो पोइ खणी वियो मूंखे पंहिंजो मामो हुजे तरीक़े सां बंगले ते 12 थिए राति जा मूंखां पुछूं मौलवी साहिब ॾे हाल बा थींदी गॾिजाणी कोन त हिमत अली ख़ान कमारियो ॿुधो अथव मूंखां पुछे साईं भला कहिड़ी जमा सां वास्तो आहे चए जमियत त टहक ॾिनई मुंशी पुछो साईं छो थो खुले चए क़ुरानियनि काॾो वञी हा साईं वॾेरनि खे पतो आहे साईं मोहम्मद मुराद रहमतुल्लाह अलैह मंज़िल वारा फरमाईंदा हुआ सबक़नि जे अंदरि त उलमा देवबंद जो नंढो में नंढो ॿार बि ग़ैर सां भरियल आहे अॼु अहद कयो इंशाअल्लाह हक़ जे उलमा जी ख़िदमत कंदासीं आलमनि जो तालमनि जो साथ ॾींदासीं मां मदरसे मंज़िलगाह में साईं मुफ्ती साहिब सां गॾु मां पढ़ियो बि आहियां चाचो शाहनाद वेठो आहे चाचे जी हथनि जी मानी मुंहिंजे पेट में पियल आहे साईं टाइम उन टाइम भुरजी आहे इहो मुंहिंजे हिन बयाननि में मुंहिंजे हिन मिशन ख़िदमत में साईं जो बि हिसो आहे अल्लाह तबारक व ताला मुंहिंजी हीअ ख़िदमत मुंहिंजो ॿुधाइणु तव्हांजो ॿुधणु मुंहिंजी हाज़िरी तव्हांजी तशरीफ़ आवरी मुंहिंजो अचणु तव्हांजो अचणु रसी पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर ऐं मक़बूल